अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक में टुअरबा बाला मोर किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 47। उहे माण्हू तहज़ीम जे लाइ उथिया ऐं चयो त असां सम्झो त तव्हां असां सां इतिहाद सुलह करण आया आहियो ऐं तव्हां पंहिंजे भाइटे खे असांजे सुपुर्द करियो था। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन फरमायो, मूंखे मुंहिंजे भाइटे ख़बर ॾिनी आहे त आऊं ॼाणा थो त उन कूड़ कोन कयो आहे। उन चयो आहे त ख़ुदावंद करीम तव्हांजो मलऊन सहीफ़ आहे जंहिंमें तव्हां हर क़िस्म जो हर तरह सां ज़ुल्म सितम ते अहद कयो आहे, उॾो यगे उन ते मुसलत करे छॾियो आहे। जंहिं ख़ुदा जे नाले खां सवाइ जो कुझु उन में हुयो उनखे साफ़ करे छॾियो आहे ऐं कुझु बि कोन छॾियो आहे। लिहाज़ा उन सहीफ़े खे घुरायो। ॾिसो, अगरि उन जो बयानु सचु हुयो त ख़ुदा खां डिॼो ज़ुल्म व जोर ऐं कट ऐं रहम खां बाज़ अचो। अगरि उन जी ख़बर ग़लति साबित थी त आउं उनखे तव्हांजे हवाले कंदुसि। तव्हां चाहे उनखे मारे छॾियो, चाहे ज़िंदह छॾे ॾियो। उन्हनि चयो तव्हां असां सां गॾु इंसाफ़ कयो ऐं कंहिंखे मोकिले इहो अहदनामो घुरायो। संदन मुहरूं बदस्तूर मौजूदु हुयूं। जॾहिं उन्हनि खे खोलियो, उनखे ॾिठो त अहिड़ी तरह हुयो जहिड़ी तरह हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो। कुरैशनि संदन सिर झुकाए छॾिया। जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम जिन फरमायो, ऐं क़ौम ख़ुदा खां डिॼो ज़ुल्म तां हथु खणो। ऐं शुएब अबू तालिब में वापसि आयो। कुरैश जा कुझु माण्हू पहिरीं खां नादम हुया, जीअं मुअज़्ज़म बिन अदी, अबूल बख्तरी बिन हशाम, ज़ुबैर बिन मिया उथिया। चवण लॻा त असीं उन नाले अहद पैमा खां बेज़ार आहियूं। कुरैश जा अक्सर माण्हू उन्हनि जे मुवाफ़िक़ थी विया ऐं अहदनामे खे फाड़े छॾियूं। अबू जहल घणेई चाहियो त इहो बाक़ी रहे, मगर उनखे बचाए कोन सघियो। वरी बनी हाशिम शुएब अबू तालिब मां वापसि अची संदन मकाननि घरनि में क़याम पज़ीर थिया। 2 महीननि खां पोइ हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन बीमार थी पिया। इंतकाल जो वक़्तु वेझो आयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनजो इहो हाल ॾिठो ऐं फरमायो, चाचा तव्हां नंढे हूंदे खां मुंहिंजी तरबियत कई ऐं आलम यतीमीअ में मुंहिंजी किफ़ालत कई, मुंहिंजे जवानीअ में मुंहिंजी मदद कई। ख़ुदा तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां बहितरीनु जज़ा ॾे।